लाख छा आहे, लाख जा घणा क़िस्म आहिनि, लाख कहिड़े कमु अचे थी, बहितरीन लाख मिलण जा मर्कज़ कहिड़ा आहिनि, इन हवाले सां अचो ही रिपोर्ट ॾिसूं था। लाख निम मां बि लहे थी, ॿेर मां बि लहे थी, सिरे मां बि लहे थी, जेका मिले थी असांखे उनखे जंड में दरींदा आहियूं, दरे उनखे वरी लाख जो खार विझी धोईंदा आहियूं, वरी उनखे सुकाईंदा आहियूं, सुकाइण खां पोइ उनखे वरी कपिड़ो हूंदो आहे ॻोथरीअ जो, उन में विझंदा आहियूं, उन में विझण खां पोइ उन मां हीअ निज लाख निकिरे थी, उन जूं पटियूं ठाहींदा आहियूं, पोइ जेको असांखे रंग ठाहिणो पवंदो न, पोइ हिन में ही मिक्स कंदा वेंदासीं, कारी ठाहिणी हूंदी त कारी, ॻाढ़ो ठाहिणो हूंदो त ॻाढ़ी, ज़रदो ठाहिणो हूंदो त ज़रदी, अछो ठाहिणो हूंदो त अछो। उन मां कहिड़ो रेट मिले मार्केट में? मार्केट में 3200 रुपया किलो थी मिले, जेका इंडिया मां अचे थी। अच्छा, कहिड़े हंधि वधीक इन जा मर्कज़ आहिनि लाख मिलण? मर्कज़ हिते छाछरो में बि आहे, इस्लाम कोट में बि आहे, ऐं हुते असां वटि मटियारी में बि मिलंदी आहे, हाला में बि मिलंदी आहे। जंडी जो कमु घणो जीअं हाला में थिए, हिंदोरा विंदोरा ठहनि, या अहिड़ो या ही ॿियो कमु हिते बि थिए थो? न, थर में ई कमु कोन थो थिए, सिर्फ़ु उन में आहे। हाला जी जंडी आहे, हाला बिछिया खानोठ उते जी इहा जंडी आहे। जंडी में छा छा ठहे? माना जी जंडी में हा जंडीअ में असीं हर फर्नीचर ठाहींदा आहियूं। मिसाल पींघो ठाहींदा आहियूं, जंहिंखे हिदोरो चयो वेंदो आहे, ॿियो झूलो ठाहींदा आहियूं, उनखे झूलो चयो वेंदो आहे, हुन में कोच लुॾंदो आहे, सोफ़ा सेट ठाहींदा आहियूं, डबल बेड ठाहींदा आहियूं, खटूं ठाहींदा आहियूं, आरसी ठाहींदा आहियूं, सिंगारदानियूं ठाहींदा आहियूं, उखिरियो मुरड़ो ठाहींदा आहियूं, गुलदस्ता ठाहींदा आहियूं, गिलास ठाहींदा आहियूं, जेके काए जा हूंदा आहिनि उहे जंडीअ में ठाहींदा आहियूं, शीशो ठाहींदा आहियूं। जंडी जो कमु इहो पंहिंजो आम वाटो करे या मक़सद में सूखड़ या ॿियो को अलॻि सां? न, को बि न आहे, आम माण्हू कोन थो करे सघे, हीअ असांजो ख़ानदानी पेशो आहे। कहिड़ा सर्जन? उहे सर्जन विघामल सॾिबा आहियूं असीं, विघामल आहे, जंडी विघामल आहे, जंडी विघामल असीं सॾिबा आहियूं, उहो ई असीं ठाहींदा आहियूं। उन जो असुली असांजो अबे ॾाॾे जो ख़ानदानी हीउ धंधो आहे। मियां माना असांजो कलोले जे दौर खां बि पहिरीं जो ई ख़ानदानी धंधो आहे। हीअ चौथी पीढ़ी असांजी, मुंहिंजी पंहिंजी चौथी पीढ़ी हले पई। पर ॾाॾो मुंहिंजो कमु कयो, मुंहिंजे ॾाॾे खे हिन जंडीअ ते 24 एकड़ 16 गुंठा ॿनी ॾिनी गोरवाले अंग्रेज़ जे दौर में मुंहिंजे ॾाॾे खे अंग्रेज़ ॿनी ॾिनी, जेका असां वटि अॼु बि मौजूदु आहे। हा, म्यूज़ियम में हैदराबाद में रखियूं आहिनि, पींघा रखिया आहिनि, यकतारा रखिया आहिनि, हा पींघा रखिया आहिनि, यकतारा रखिया आहिनि। ऐं असां विघामल, विघामल जंडी विघामल ज़ात आहे असांजी, हा असीं असुली विघामल आहियूं।